दोस्तों शाहिद खुशवर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा बेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो चाकर खान जंहिं चकर में पियो आहे, ॿिए रिश्ते जे चकर में हू इन ज़रिए अकबर खान खे पंहिंजे वश में करणु चाहे थो। पंहिंजे घरवारी खे ॿुधाई, उहा बि नर्वस थी वई त रोअण लॻी। अहिड़े हिसाब सां हू चए थो जाबर वारनि खे मात ॾियां, लेकिन इहो वॾो वक़्तु लॻंदो, एॾी आसानी सां न थींदो। होरो तव्हां ॾिठो त कीअं वरी जाबर वारा इन्हनि खे कम खे वधाइण जे चकर में लॻा पिया आहिनि, झेड़े खे वधाइण जे चकर में। अकबर ऐं चाकर खान जो झेड़ो हेॾां जेको आहे सामान बि पंहिंजी कशमकशां में फाथो पियो आहे। हैदर जेको सौट अथसि शैतान सां गॾु नथी लॻो पियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त जाबर ऐं कासिम खे गॾिजी करे चाकर ऐं सांवल पकिड़े ईंदा। इहो 6 स्पेल में तव्हांखे ॾेखारियो वेंदो। हीउ 5 स्पेल हले थो दोस्तों, जेको 100 मतिलबु 20 खां पोइ 6 स्पेल शुरू थींदो। उन 6 स्पेल में 128 टीह या मतिलबु 135-40 एपिसोड जे लॻभॻि हिते जेको आहे कासिम हथीको थी वेंदो इहो जाबिर।